इल्म सां प्यार मुंहिंजो कलम हथियार मुंहिंजो मां दोस्त अदनान महर मां खे ग्रामर जे 8 लफ़्ज़ समझाए चुको आहियां। अॼु असीं अखर पढ़ंदासीं। अखर छा आहे? डेट तारीख़ 10 महीनो 2023। अखर छा आहे? अखर छा आहे? बारो अखर बोली जो बुनियादी जो आहे देखो निकरे तो ज़हनी और आवाज़ लाए बोली बोलिए में अखरन जो तादाद धारा है। सिंधी बोलिए में अखरन जो तादाद 52 है।